नाज़ी ख़बर शामिल कंदा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कश्मीर मुर्तज़ा भुट्टो। चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर जो कल वारे मसले ते वीडियो बयान रिकॉर्ड कराए छॾियो आहे। जे वीडियो बयान में सरदार मोहम्मद बख्श खान महर वाज़े कयो आहे त मूं मथां हमले वारी ख़बर बेबुनियाद ऐं मन गड़क आहे। मां कल कंदकोट वियो हुयसि चाचड़ बिरादरी जी ॾुख में बराबर जो शरीक थियण लाइ। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त अगर मुंहिंजी महर बिरादरी या ॿिया जेके बि मूं सां मोहबत करण वारा आहिनि उहे हुन ॻाल्हि जी तस्दीक कनि त मूं मथां को बि हमलो नाहे थियो। अगर मुंहिंजी महर बिरादरी या ॿिया उन जे मसइले वधाइण था चाहिनि या कंहिं सां विढ़ण था चाहिनि मुंहिंजे नाले सां त उहे दहशतगर्द हूंदा। मुंहिंजो उन्हनि सां को बि वास्तो न हूंदो। आख़िर में सरदार मोहम्मद बख्श महर पंहिंजी महर बिरादरी ऐं पंहिंजे चाहींदड़नि जा शुक्रिया बि अदा कया। ट्राइब खे भी रिक्वेस्ट कंदुमि, बाक़ी सब ट्राइब जेको मोहब्बत असां सां करनि थियूं उनखे हिकिड़ी मां रिक्वेस्ट इहा ज़रूर कंदुमि त मां वायलेंस जे हमेशह अगेंस्ट रहियो ऐं मां इहो ई सभिनि खे सलाह ॾींदो आहियां त वायलेंस खां परे रहनि ऐं को बि माण्हू उथी करे को कंहिंजो डैमेज न सोचे न डैमेज करे बि सही। ऐं अगरि को अहिड़ो माण्हू असांजी ट्राइब जो या ॿाहिरि माण्हू ट्राइब जो करे थो त असां उनखे बिल्कुलु ओन न कंदासीं ऐं उनखे बिल्कुलु ईअं सज़ा मिलंदी जीअं क्रिमिनल खे मिलंदी आहे। ऐं असां पुलिस खे ऐं सिंध हुकूमत खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त अगरि को माण्हू अहिड़ी शरारत करे थो ऐं वञी करे इन शइ जो इंतकाम वठण जी कोशिशि करे थो या मुंहिंजे नाले ते वञी इंतकाम वठे थो त उहो माण्हू क्रिमिनल आहे, उहा ग्रुप क्रिमिनल आहे। त मां सभिनि जी महिरबानी वॾी जंहिं मूंखे फ़ोन कयूं, जंहिं मूंखे यादि कयो, मूंखां पुछो, तव्हां सभिनि दोस्तनि जी बड़ी महिरबानी।